अचो अचो अलाए छो कोन आया आहिनि। मां त इन ॻाल्हि ते परेशान आहियां त नवाब खान जा माण्हू अञा हिते पहुता छो न आहिनि। सालो ओ ॿुधाए साला तूं छा थो चाही त नवाब खान जा माण्हू हिते अचनि असांजूं टंगू बाहू भॼी असांखे रूंदो ई टुडो करे विहारणो आहे। मखण टंगू भॻऊं त खेर आहे पर सिधियूं बंदूकूं हणण में देरी न आहिनि कंदा। खैर घुर अदा खैर घुर जॾहिं खैर थी वियो आहे त पोइ मुसीबत खे छो थो सॾ करी। खेर थियो किथे आहे? अधी पलांद में बहावल खान ऐं उनजी छोकिरीअ खे अगवा करे हिते खणी आया आहिनि ऐं उनजो निकाह मीर सां पिया कराइनि। इहो त सरासर ज़ुल्म आहे। मुल्क में कानूनी कोन्हे अचे छा? हितां वारा ऑफिसर नवाब खान जा गुलाम आहिनि। जॾहिं मुंहिंजी न्याणीअ खे ऐं मुंहिंजी ज़ाल खे नवाब खान मारे छॾियो त नवाब खान जो छा बिगाड़ियो जो हाणे हुन नवाब खान में हथ विझंदा कुझु कोन थींदो। इहा ॻाल्हि हिते जो हिते रहिजी वेंदी। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।